ज़िले कश्मीर कंदाकोट के मुख्तलिफ थाननि की पुलिस नफ़री पारां दुरानी मार के कच्चे में पुलिस कार्रवाई दौरान हथियारबंदनि की फायरिंग में शहीद थियल एस जो इंचार्ज जमाल अब्दुल लतीफ़ मीरानी जनाज़ा नमाज़ ज़िले भोटकी के अबाणे इलाके मीरपुर माथिल के गोठ दरवेश नायक में अदा कई वही। जनाज़ा नमाज में SSP कश्मीर इरफान समो, SSP घोटकी तनवीर तुनियो, मेजर इनायतुल्लाह दुरानी, DSP असगर अली शाह, सिंध मलाह फोरम के अगवान सियासी समाजी मजहबी और सहाफ़ी अगवान वड़ी तइदाद में शिरकत कई। शहीद SHO के सरकारी एजाज़ से अबाणे कब्रस्तान में मिट्टी मां हवाले किया वियो। होॾां ज़िले कश्मीर कंदाकोट पुलिस पारां SSP कश्मीर कंदाकोट इरफान समो की अगवानी में दुरानी मार के कच्चे में मुगीन की बाज़ाबी लाइ पुलिस से गोठ खादिम भयो आलिम जागीरानी गोठ प्यारो सब्जोई ते चढ़ाई कई त पुलिस हथियारबंदन में फायरिंग की ॾे वठ थी। पुलिस मूजिब जागीरानी सब्जोई भया और तेगानी गैंग के द्वारन जदीद हथियारन एंटी एयरक्राफ्ट गन, रॉकेट लांचरन, R70 गन तोड़े माटर गोलन से हमलो कयो। हथियारबंदन के हमले में SHO जमाल अब्दुल लतीफ़ मीरानी थदे ते शहीद थी वियो, जॾहिं त DSP कंदाकोट कलदर बख्श सूमरो, PC इसाक मीरानी और औरत समेत बवाटाड़ू में जख्मी थी पिया। अलकार इसाक मीरानी द्वारन के हमले में APC चैन मशीन के गोलियों किरास करण सबब जख्मी थियो। ज़िले कश्मीर कंदाकोट पुलिस वक्त वक्त दावा कंदी रही तो पुलिस मुकाबले में काफ़ी ॾोहारी भी मारिजी विया आहिनि, लेकिन पुलिस के इन दावा की शाम ताईं तस्दीक न थी सघी। ज़िले कश्मीर कंदाकोट पुलिस की भारी नफ़री APC चैन मशीन बख्तरबंद गाड़ियों की मदद से कामयाब कार्रवाई न करे सघी। हाणे ॾिसणो इहो आहे त ॾोहारनि खिलाफ़ पुलिस कहिड़ी तरह ऐं कॾहिं कामयाब कार्रवाई करे ॾोहारनि खे मुअसर मात ॾेई मोगिन के बाज़ाब कराइण में कामयाब थींदी या न। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो DTN वेब न्यूज़ कंदाकोट। तव्हां ॾिठो त जेके पुलिस ऑफिसरनि जी शहादत में माण्हू इंतज़ार हुया, असां वटि अब्दुल रज़ाक मलिक जा उहे पंहिंजे केफ़रे किरदार ते पासा। इंशाअल्लाह हिन जे बारे में ऑन कैमरा कुछ नथो चई सघां, कुछ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां मुनासिब नथा सम्झूं त ख़बर पए। इंशाअल्लाह तव्हां जल्दी ॾिसंदव। केॾा बि ॾोहारी कहिड़ी बि जॻह ते हुजनि, छा बि हुजे, जंहिं पुलिस ऑफिसर के शहीद करण में हथ आहिनि जिन जा उहे उन्हनि जो बि इंतकाम वरितो वियो आहे। ऐं अमानुल्लाह अबड़ो जेको शहीद आहे, आज़ादु ॾिठो त पुलिस ऑफिसर असांजा शहीद थिया। सभ खां पहिरियों त हिन जी शहादतुनि खे तव्हां बि ख़राज तहसीन पेश कयो। अॼु जो ॾींहुं जेको आहे वॾो अज़ीम ॾींहुं आहे, जिते इतला ये भी असांखे मिलनि था त काफ़ी तइदाद में जेको धाड़ियुनि जा जेके बि नुक़सान थियो आहे, काफ़ी तइदाद में जेके धाड़िया आहिनि उहे बि उन मारिया विया आहिनि। छो त ऑपरेशन जेको प्रोग्रेस में आहे, APC जे अंदरि जेका मूवमेंट आहे उहा असांजी हले थी। मोर्चनि में पुलिस जेका उहा फायर ॾिए थी पंहिंजो ॾोहारनि खे। कुछ टाइम खां पोइ इंशाअल्लाह जेका तस्दीक आहे, उनजो नुक़सान केतिरो थियो आहे उहो बि साम्हूं अची वेंदो। हिन वक़्त तस्दीक न केतिरो थियो आहे ॾिसो, हिन वक़्तु ऑपरेशन हले थी ऐं काफ़ी जेको असांखे इतलात मिलिया आहिनि, जेका काफ़ी तइदाद में जो नुक़सान थियो आहे ऐं पुलिस जेका उन्हनि जे घरनि ताईं हली वई आहे। हिन वक़्त बि जेको आहे मां उतां ई बिल्कुलु मोटियो आहे जीअं शहादत थी आहे। मां पंहिंजी ऑपरेशन एरिया खां अची करे हिन वक़्तु अस्पताल में हिन वक़्तु वरी वापसि वञी करे उते बि काफ़ी तइदाद जो नुक़सान आहे। उहो बिल्कुलु कश्मीर ज़िले जी पुलिस बिल्कुलु ज़िले जी पुलिस न सिर्फ़ु कश्मीर पुलिस जेका आहे, कश्मीर पुलिस जा जेके जवान आहिनि, जेके अफ़सरान आहिनि, उहे दौड़ी रहिया आहिनि।